नाज़रीन, मीरो ख़ान में मेराज मुस्तफ़ा के सिलसिले में शानदार प्रोग्राम को ठाहियो वियो, जंहिंमें आशिकान रसूल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं आलिमनि तौड़े आम शहरियन वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां पेश आहे मुजाहिद सुमरो जी ही रिपोर्ट। मीरो खान सिटी के अंदर मेराज मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस के सैयद गुलाम हुसैन शाह बुखारी ऐं ॿिया आलिम दीन ख़िताब करे अचो तो उन हवाले सां उते मौजूद माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन जो छा रस्ते खां हटी विया आहियूं, जंहिंजे करे असांजे मुल्क में ई बदहाली ऐं इन खां अलावा ॿियूं बीमारियूं अची चुकियूं आहिनि। दुआ आहे अल्लाह जी बारगाह में अल्लाह ताला सां मुसलमाननि खे पंहिंजे रसूल सरकार मदीना अलैहिस्सलातु वस्सलाम जे राह ते हलाए। असांखे पंहिंजे पाड़े वारनि जे हुकूक जो ख्याल करणो पवंदो, असांखे पंहिंजे घर जे कुंबे वारनि जो ख्याल करणो पवंदो। अॼु मौजूदा दौर जे अंदर महंगाई उरूज ते आहे। मदीने जे साईं जी हदीस पाक आहे त का बि वबा दुनिया में 40 ॾींहंनि खां वधीक नथी रही सघे, जेकॾहिं ईंदी त उहा बि हली वेंदी। असांजो ईमान जेको आहे उहो कमज़ोर थी चुको आहे। असां पंहिंजे ईमान जी जेका आहे हाज़िरा हालत जेका ही मौजूदा हालत असांजे मुल्क जी आहे, इन में असांजी वॾे खां वॾी जेका कमज़ोरी आहे उहा अल्लाह ताला जी ज़ात खां असां परे थी चुका आहियूं, दीन इस्लाम खां परे थी चुका आहियूं ऐं पंहिंजे ईमान खे मुकम्मल तौर ते असां विसारे छॾियो आहे। इन जे करे इहे मुल्क जी बदहाली, बेरोज़गारी ऐं बीमारियूं जेके हथरादू बि आहिनि, के हक़ीक़ी भी आहिनि, पर ये सब असांजे आमालनि जूं शामतूं आहिनि। कैमरामैन माशूक दिनार सां गॾु मुजाहिद सुमरो, मया टीवी न्यूज़।